ॻाल्हि कजे थी सिंध जे झूनिन वसंदिन जी त हिक शइ हमेशा साम्हूं ईंदी आहे ऐं उहा आहे उते जा क़ब्रिस्तान। चवनि था त कंहिं इलाइक़े में मौजूद क़ब्रिस्तान उते जी क़दीम तारीख़ जो ॾस ॾियनि था। अॼु असीं बि हिकिड़े अहिड़े क़ब्रिस्तान पहुतासीं जेको असांजे ख़ूबसूरत शहर टंडो अल-अहयार जी शानदार माज़ी जी हिकु यादगार तौरु सुञातो वञे थो, जंहिंजो नालो आहे कुंडो वसी। चवनि था त शहर टंडो अल-अहयार मीर अल-अहयार ख़ान जो टंडो थियण खां पहिरीं कंडो नगर या कंडो वसी सॾिबो हो, जंहिंजो यादगार ही क़दीमी क़ब्रिस्तान आहे। हिन क़ब्रिस्तान जो नालो कुंडो वसी लफ़्ज़ कंडो वसी जी बिगड़ियल सूरत आहे। ही क़ब्रिस्तान क़दीमी दौर में केतिरी एरादी ते पखिड़ियल हो, हिन बारे में कुझु चई नथो सघिजे, पर मौजूदा वक़्त में लॻभॻि 7 एकड़नि ते मुश्तमिल आहे। हिन क़ब्रिस्तान में डिघा घाटा वण, जिन मां अक्सर पुराणा वण आहिनि, कसीर तइदाद में मौजूद आहिनि, जेकी मथां गूगल मैप ते पिणु ॾिसी सघिजनि था। गूगल मैप ते ही क़ब्रिस्तान डिघनि घाटनि वणनि सां ढकियल नज़र अचे थो। हिन क़ब्रिस्तान में मुख़्तलिफ़ क़ौमनि, ॿोलियुनि, ज़ातियुनि जा माण्हू हमेशा वारी अघोर निंड सुतल आहिनि। हिते पुराणिन क़दीमी क़ब्रनि जी ॻोल्हा कईसीं, पर न मिली सघियूं। शायदि वक़्त जे तबाहाली जो शिकार थी मिस्मार थी वियूं। हा, अलबत्ता कुझु मिट्टी जूं ॾठल क़ब्रूं ज़रूर नज़र आयूं, जिन ते के बि कुतबा लॻल न हुआ। हिन जगह ते हूंदियूं क़ब्रूं जेके मस्मार थी वियूं, ॾिसो 12 वारी जेका बोड हुई न, 11 वारी। हिन क़ब्रिस्तान में घणो कुझु अहिड़ो आहे जेको खोजना तलब आहे। उमेद थी कजे त तारीख़ जा आलिम हिते खोजना करे शहर अल-अहयार जे टंडे जो पुराणो तारीख़ी औज दुनिया अॻियां निर्वार कंदा।